वफ़ाक़ी काबीना पंजाब जे चूंडुनि लाइ फंड जारी करण वारो मामलो पार्लियामेंट मोकिलण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो ॿिए ॾींहुं बि इजलास। सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि तहत पंजाब में चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन खे फंड ॾियण ते गौर कयो वियो। पंजाब में चूंडुनि बाबति फंड जारी करण वारो मामलो पार्लियामेंट में पेश कयो वेंदो। नाणे वारी वज़ारत काबीना पारां मंज़ूर कयल समरी अॼु सुप्रीम कोर्ट में पेश कंदी। सदर आरिफ अलवी पारां वापसि कयल अदालत सुधारण वारे बिल जी ॿीहर मंज़ूरी लाइ पार्लियामेंट जो अॻिलो इजलास शाम 4 वॻे थींदो। पंजाब में चूंडुनि लाइ फंड ॾियण या न ॾियण बाबति बि पार्लियामेंट जी गॾियल इजलास खां राय वरिती वेंदी। वफ़ाक़ी काबीना जे फ़ैसिले ते गौर कयो वेंदो। पंजाब में चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन खे अॼु ताईं फंड जारी करणा हुआ, पर अञा ताईं फंड जारी नाहिनि थिया। फंड जारी न थियण करे हुकूमत सुप्रीम कोर्ट जे हुकमनि जी भञकड़ी करे रही आहे। पीटीआई अॻवान शाह महमूद कुरैशी चयो त मुल्क ॿिनि तक़बनि में रहिजी चुको आहे। पीटीआई आइन ऐं कानून जी बालादस्ती चाहे थी। वफ़ाक़ी पुलिस पीटीआई चेयरमैन इमरान खान खे 9 मुख़्तलिफ़ केसिस जी जाच में शामिल थियण लाइ सुभाणे ऐं 12 अप्रैल ते ॿीहर तलब करे वरितो। नोटिस ज़मान पार्क में उमानिया विया। इमरान खान खे समूरो रिकॉर्ड गॾु खणी अचण जी हिदायत। इस्लामाबाद पुलिस मूजिबि पीटीआई चेयरमैन पेश न थियो त कानून मूजिबि कार्रवाई थींदी। उणिवीह सौ 73 जे आइन खे 50 साल मुकमल थियण ते गोल्डन जुबली तक़रीबुनि जी शुरूआत थी वई। क़ौमी असेंबली जे स्पीकर आइन पाकिस्तान जी यादगार जे पीर जो पत्थर रखियो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त 10 अप्रैल सदाईं पाकिस्तान लाइ तारीख़ी ॾींहुं रहियो आहे। 10 अप्रैल 1986 ते ई शहीद मोहतरमा जो लाहौर में तारीख़ी इस्तक़बाल कयो वियो। 10 अप्रैल 2022 में आइनी तरीक़े सां जाली वज़ीर आज़म खे घर भेड़ो कयो वियो। शहीद भुट्टो ई मुल्क खे मुतफ़क़ा आइन ॾिनो। पीटीआई चेयरमैन इमरान खान वज़ीराबाद हमले जी पहिरीं जाच ऑफिसर एसएचओ आमिर शहजाद जी मौत जी आला सतही जाच जो मुतालबो करे छॾियो। इमरान खान चयो आहे त आमिर शहजाद वज़ीराबाद में मथसे थियल हमले जी एफआईआर दाख़िल कराई हुई। जेआईटी जी रिकॉर्ड सां हथ चुरांद कई वई आहे। डॉक्टर रिज़वान मक़सूद चपरासी ऐं ॿियनि जी मौत जी जाच बि ज़रूरी आहे। इमरान खान ते थियल हमले जी जाच ऑफिसर आमिर शहजाद गुज़िरियल ॾींहुं दिलि जे दौरे सबबि फ़ौत थी वियो हो। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। गुम थियल हिकु नौजवान जी अमर अदालत में ज़ारो क़तार रोअण लॻी। नौजवान जी अमर चयो त कमाइण वारे पुट खे बि खंबे गुम कयो वियो। पेट गुज़र ॾुखियो थी वियो आहे। अदालत नौजवान जे बाज़ियाब न थियण जी सूरत में जांच ऑफिसर खे जेल मोकिलण जो इत्तिता ॾेई छॾियो। आईजी सिंध गुलाम नबी मेमण 3 ॾींहनि जे दौरे सखर पहुतल। आईजी सिंध लाड़काणो रेंज पुलिस ऑफिसर सां कंदाकोट में अहम गॾिजाणी कंदो। गॾिजाणी में डीआईजी लाड़काणो समेत 5 ज़िलनि कशमोर, शिकारपुर, जैकाबाद, कंबर शहदादपुर जा ऑफिसर ऐं अहलकार शिरकत कंदा। कंदाकोट, शिकारपुर ज़िलनि में ॾोहारियुनि ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन बाबति गौर कयो वेंदो। घोटकी में धाड़ियलनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन बाबति आईजी खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी। अमरीकी रियासत न्यू जर्सी में मस्जिद जी फजर जी नमाज़ दौरान पेश इमाम ते चाकुनि सां हमलो। जवाबदार गिरफ़्तार। फजर वक़्तु जवाबदार मस्जिद जे पेश इमाम ते हमलो कयो त मस्जिद में मौजूद माण्हुनि खे पकड़े पुलिस हवाले कयो। जवाबदार जी सुञाणप ज़ाहिर न कई वई। ज़ख़्मी पेश इमाम अस्पताल मुंतक़िल, हालत सुधरंदड़।